बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 7 दर्जे 2 मां, जंहिंजो उनवान आहे प्यारा पाकिस्तान। बैत आहे, पहिरें हिन जा लफ़्ज़ माना, पोइ बैतनि जूं सम्झाणियूं ऐं उन खां पोइ सवाल जवाब ऐं मुख़्तलिफ़ एक्सरसाइज़ जेके हूंदा उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं ॿियनि एक्सरसाइज़नि जी तरफ़। जी दोस्तों, ही सबक़ में नवां लफ़्ज़ आहिनि, इन्हनि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे आला माना ऊचो, लफ़्ज़ आहे शान माना इज़्ज़त मर्तबो, लफ़्ज़ आहे चिमके माना रोशन रहे, लफ़्ज़ आहे ख़ास माना अहम, लफ़्ज़ आहे मान माना मर्तबो, लफ़्ज़ आहे इल्म माना ॼाण तैलीम, लफ़्ज़ आहे सदक़े माना क़ुर्बान, लफ़्ज़ आहे पिरायूं माना हासिल करियूं, लफ़्ज़ आहे जान माना साह, लफ़्ज़ आहे पायूं माना हासिल करियूं। दोस्तों हाणे बैत जूं सम्झाणियूं लिखंदासीं। पहिरें हिन ॿिनि सीटनि जूं सम्झाणियूं लिखंदासीं। आला तुंहिंजो शान प्यारा पाकिस्तान, प्यारा पाकिस्तान आला तुंहिंजो शान। शाइर हिन बैत में पंहिंजे प्यारे वतन पाकिस्तान जो शान ऐं मान ॻायो आहे ऐं चवे थो त ए प्यारा पाकिस्तान तुंहिंजो शान वॾो आहे, यानी तुंहिंजो मर्तबो मथां आहे। तुंहिंजो झंडो प्यारो प्यारो चमके जंहिंमें चंड ऐं तारो, तुंहिंजो ख़ासि निशान प्यारा पाकिस्तान। सम्झाणी नंबर 2। शाइर हिन बैत में असांजे प्यारे पाकिस्तान जे झंडे जी साराह कई आहे। हू चवे थो त असांजे पाकिस्तान जो क़ौमी निशान यानी झंडो तमामु घणो वणंदड़ ऐं सुहिणो आहे, जंहिंमें चंड ऐं तारो चमकी रहियो आहे, जेको हिन झंडे जो अहम ऐं ख़ासि निशान आहे। सभ खां तुंहिंजो शान निरालो, जग में तुंहिंजो रोशन नालो, मुल्कें तुंहिंजो मान प्यारा पाकिस्तान। सम्झाणी नंबर 3। शाइर हिन बैत में चवे थो त ए मुंहिंजा प्यारा मुल्क पाकिस्तान, तुंहिंजो शान ऐं तुंहिंजो मान सभिनी खां जुदा आहे ऐं दुनिया में हर हंधि तुंहिंजो नालो रोशन आहे। सॼी दुनिया में तुंहिंजो मर्तबो ऐं इज़्ज़त आहे। इल्म पिरायूं इज़्ज़त पायूं, तुंहिंजो शान ऐं मान वधायूं, सदके तोतां जान प्यारा पाकिस्तान। सम्झाणी नंबर 4 ऐं आख़िरी सम्झाणी। शाइर हिन बैत में चवे थो त ए मुंहिंजा प्यारा पाकिस्तान, असीं तैलीम हासिल करे तुंहिंजो मक़ाम इज़्ज़त मर्तबो ऐं शान शौकत वधाईंदासीं ऐं तोतां पंहिंजी जान बि क़ुर्बान करे छॾींदासीं। मिश्क अलफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों, हिन निज़म जो कहिड़ो बंदि अव्हांखे पसंदि आहे? जवाब, हिन निज़म जो हेठियों बंदि असांखे पसंदि आहे। सभ खां तुंहिंजो शान निरालो, जग में तुंहिंजो रोशन नालो, मुल्कें तुंहिंजो मान प्यारा पाकिस्तान। सवाल नंबर 2, उहो बंदि अव्हांखे छो थो वणे? जवाब, उहो बंदि असांखे उन लाइ वणे थो जो उन बंद में प्यारे वतन पाकिस्तान जो शान ऐं मान सभिनी खां निरालो ॼाणायल आहे ऐं दुनिया में संदसि नालो रोशन ॼाणायल आहे ऐं सॼी दुनिया में पाकिस्तान जो
मान ऐं मर्तबो आहे। बे हियो निज़म ज़बानी यादि करियो, ही निज़म यादि कराइणो आहे। जीम हीअ नज़म कोर्स में सुर सां पढ़ो, ही सुर सां पढ़ाइणो आहे। दाल प्यारो ऐं तारो हिक जहिड़नि आवाज़नि वारा लफ़्ज़ आहिनि, तव्हीं हेठि ॾिनल लफ़्ज़नि जहिड़ा ॿिया लफ़्ज़ लिखो। लफ़्ज़ आहिनि निरालो, पायूं, शान। हाणे लफ़्ज़ ठाहींदासीं। निरालो, नालो, पायूं, वधायूं, शान, मान। हेठि ॾिनल लफ़्ज़ पढ़ो ऐं सुहिणनि अखरनि में लिखो। ही लफ़्ज़ पढ़णा बि आहिनि ऐं सुहिणनि अखरनि में लिखणा बि आहिनि। लफ़्ज़ आहे आला, रोशन, सदके, इज़्ज़त, जग, जान। वाह खुटल अखर मिलाए लफ़्ज़ पूरा करियो। ही अखर ॾिनल आहिनि। मीम, लाम, काफ़, ये अखर खुटल आहे। ते अखर खुटियल आहे। हे, नून, जीम, वाव। हिते खुटल अखर जेको आहे उहो लिखंदासीं, उहो अखर आहे नून। हाणे ही लफ़्ज़ ठही वेंदो। मीम, लाम, पेश मुल, काफ़, ये, नून, के, मुल के। हितां ही लफ़्ज़ ठहंदो। ते नून पेश तो, हे नून ज़ेर हें, जीम वाजो, तुंहिंजो। हितां ॾिसंदासीं त ही थी वियो मुल्के ऐं हितां तुंहिंजो। ही नून खुटल हो, असां नून लिखी हिन खे पूरो कयोसीं। ज़े लफ़्ज़ ठाहियो जीअं प्यारो, प्यारा, झंडो, तारो, निरालो। हाणे हिननि जा लफ़्ज़ ठाहींदासीं। लफ़्ज़ हुयो जीअं प्यारो, इन जो हुयो प्यारा। इहे लफ़्ज़ आहिनि। झंडो यानी हिकिड़ो झंडो, इन जो जमع ठहंदो झंडा। लफ़्ज़ आहे तारो, इन जो जमع थींदो तारा। ई लफ़्ज़ आहे निरालो, जमع थींदो निराला। तोए तस्वीर में रंग भरियो। ही ॿारनि खे चवंदो हिन में रंग भरींदा। ये हेठि ॾिनल लफ़्ज़नि खे दुरुस्त सूर तख़्तीअ सां लिखो ऐं दुरुस्त उचारियो। जीअं लफ़्ज़ आहे सदके, ख़ास, ख़ान, इल्म, तोता। जी दोस्तो, हाणे ॿ खाना ठाहींदासीं। हिकिड़े में लिखंदासीं ग़लति, ॿिए में दुरुस्त। जीअं लिखियलु हुयो सदके, काफ़ कुते सां, इहो थींदो सदके, काफ़ कलम सां। अहिड़े तरह सां लफ़्ज़ हुयो खां, खा खचर सां, जेको थींदो के खट सां, खे अलफ़ नून खां। अहिड़े तरह सां लफ़्ज़ लिखियलु हो तोता, तोए तोतो सां, जेको थींदो ते तारो सां, ते वातो, ते अलफ़ नून तां। ही दुरुस्त करे लिखियो। अहिड़े तरह सां लफ़्ज़ लिखियलु हो ख़ासि, ख़ाए अलफ़ ख़ासि इन पेस, जेको ग़लति हुयो इहो थींदो ख़ाए अलफ़ ख़ासि, सात पेश ख़ासि। अहिड़े तरह सां लफ़्ज़ हुयो अलफ़ लाम ज़ेर इल्म, मीम पेश म इल्म। ही ग़लति लिखियलु हुयो। हाणे सही करे हिन खे लिखंदासीं ऐं लाम ज़ेर इल्म, मीम पेश म इल्म।